हिकिड़ा संत नगर में आया, राजा खूब उन्हनि जो स्वागत कयो, विहारियो, भोजन जे लाइ पुछियो, संतनि उते भोजन कयो, खूब आनंद वरितो, संगत बि सभिनीनि दर्शन कया। राजा कुछ देर वेठो त संतनि जी सभु तारीफ़ पिया कनि, जेके बि उन्हनि सां गॾु आया या जेके उन नगर वासी हुया, कि बाबा तव्हां त पहुतल आहियो, दरवेश आहियो। हिकिड़े प्रेमी चयो, राजा तोखे ख़बर आहे तूं केॾो भाग्यशाली आहे, हे संत तो वटि आया त इन्हनि में ॾाढी शक्तियूं अथई। चई अच्छा ॿुधाए कहिड़ी शक्तियूं आहिनि? चई हे संत एॾा पहुतल अथई कि हिननि वटि अहिड़ी शक्ति अथई, अहिड़ी कला अथई कि हे लोह खे सोन बणाए छॾींदा अथई, लोह खे सोन ठाहे छॾींदा अथई, अहिड़ी हिननि में शक्ति अथई। चई अच्छा इहे शक्ति त पारस में हूंदी आहे? चई पारस खां घटि कोन्हे भैया, हे लोह खे स्पर्श कनि, हिननि खे अहिड़ी विद्या अथई, अहिड़ी हिननि विद्या हासिल कई आहे कि उहो सोन बणिजी वेंदो आहे। और राजा जी त अखियूं खुली वियूं। चई अरे हे त पोइ त सही जॻह ते आया आहिनि भाई, बढ़िया। पोइ त अञा चङी तरह हुन स्वागत कयो, ॿ चारि मिठाइयूं बि घुराई बाज़ारि मां, साईं सुठी सुठी मिठाइयूं खाओ, ड्राई फ्रूट खाओ, ऐं वरी भोजन कराए पोइ धीरे सां चवणु लॻो, बाबा मां जेको ॿुधियो आहे उहो सच आहे? छा ॿुधियो अथई भाई? कि तव्हां लोह खे सोन ठाहे छॾींदा आहियो? त संत खिलण लॻा। चयूं पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पोइ हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? चई न असांजे लाइ त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, ॾाढो सुठो, हीअ कला त साईं मां ॾिठी न आहे कंहिंमें। अगरि तव्हां मूं ते राज़ी थियो, मूंखे हीअ विद्या सेखारियो त? चओ हरे राम। संत सम्झी विया भाई ये जेको मरीज आयो आहे इनखे बीमारी आहे हिकिड़ी, उन बीमारीअ जो नालो आहे लालच। चओ हरे राम। लालच, लोभ, इन बीमारी जो नालो आहे। पाण राजा आहे, सभु कुझु हूंदे सूंदे बि चए थो मूंखे अहिड़ी विद्या सेखारियो कि लोह खे स्पर्श कयां त छा बणिजी वञे? सोन। संतन चयो बिल्कुलु बेटा, बिल्कुलु राजा, तोखे छो न सेखारींदासीं, ज़रूरु सेखारींदासीं। चई वाह पक विद्या ॾींदव? चई हा, पर तूं कंहिंखे न ॿुधाइजां, वरी तोखे ॿुधाईंदासीं। त चई पक पक मां कंहिंखे न ॿुधाईंदुमि, तव्हां मूंखे सेखारियो त बसि मुंहिंजो त बेड़ो पार थी वेंदो। मन में ॾाढी उमंग, उत्साह, ख़ुशी कि हाणे हीअ विद्या मिलंदी भाई। संतन चयो पर हिते न सेखारींदासीं, हे तुंहिंजा इहे ठाटसी राजमहल, तोखे असां वटि अचिणो पवंदो कुटिया में। चई कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे साईं, मां अची वेंदुमि। हा असां हितां हलूं था, तूं सुभाणे असां वटि अचु, ठीकु सुबुह जो 10 बजे पहुची वञा, पोइ उते तोखे असां सभु उहो ज्ञान ॾियूं था, हली अचु। आयो राजा, तयारी सां वियो, पूरी सेना वठी वियो, मंत्री वठी वियो, ऐं एॾा सोन चांदी आभूषण पंहिंजे सेना सां गॾु भराए करे खणी वियो कि संतनि वटि वञा थो ख़ाली हथ कीअं वञा भाई। जीअं ई कुटिया में पहुता त छोटी सी झोपड़ी संतनि जी। ॾिसो केॾी हिकिड़ी उदाहरण जी ॻाल्हि सम्झिजो कि उन्हनि वटि कला हुई कि उहे लोह खे सोन ठाहे सघंदा हुया, पर पोइ बि साधारण झोपड़ी में रहनि पिया। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॾाढी सुंदर वातावरण में उहे संत रहनि पिया, जंगल जे विच में। राजा वियो, प्रणाम कयो, वञी करे थाल साम्हूं रखी। चई बाबा नंढी सी भेंट स्वीकार कजो। संतनि कपिड़ो हटायो, चई छा खणी आयो मां? साईं नंढी सी तव्हांजे लाइ भेंट स्वीकार कयो। संत खिलण लॻा, चई अच्छा ए तू तुच्छ हीरा मोती ॾेई करे असांखे छा थो सम्झे भाई? ए बढ़िया नंढा नंढा हीरा ॾेई करे वॾी विद्या वठण आयो आहे? चई न बाबा ईअं छो था चओ, हे त मां बसि पंहिंजे प्रेम जे ऐं तव्हांजे सेवा लाइ खणी आयो आहियां कि हिते संगत जी सेवा थींदी, भंडारा हलंदा, सभु तरह तरह जी सेवाऊं थींदियूं। चयूं न हे सभु वापसि कर भैया, असांखे न खपे। तोखे विद्या सिखणी आहे? हा साईं इन लाइ त आयो आहियां। चई तोखे विद्या सेखारींदासीं, पहिरियों हिननि सभिनीनि खे मोकल ॾे, जेके तुंहिंजा इहे माण्हू आया आहिनि, सेवादारी आया आहिनि, जेके बि इहे सैनिक आया आहिनि, सभिनीनि खे छुटी ॾे। ऐं ॿुध, हे राजाई वेशभूषा में तोखे मंत्र न मिलंदो, साधारण हिकिड़ो सुंदर सफ़ेद रंग जो बसि अंगोशो ओढ़े आहे त तोखे मंत्र ॾियूं। चई ठीकु आहे बाबा। ऐं ॿुध ॿी हिकिड़ी आख़िरी शर्त, अगरि तोखे उहा विद्या सिखणी आहे त 1 महीनो असां सां गॾु रहणो पवंदो। हिते चुप थी वियो। चओ हरे राम। महीनो तोखे असां सां गॾु रहणो पवंदो। अरे महीनो कीअं बाबा, मां राजा माण्हू आहियां, मां वटि एॾा कम आहिनि ऐं एॾी सभु देखरेख करणी पवंदी आहे प्रजा जी, महीनो कीअं रहंदुमि? चई भाई महीनो त लॻंदो ई, घटि में घटि सिते रही करे सेवा करणी पवंदे, पोइ त उहा विद्या जेकी आहे उहा पकी थींदी, तोखे मिलंदी। चओ हरे राम। साईं महीनो त न रही सघंदुमि। पुछियो छॾ भला, उहा विद्या न मिलंदे जेकी लोह खे सोन करे? वरी मन में लालच, महीने जी त ॻाल्हि आहे,
हाँ, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। महीनो त ईअं ई गुज़री वेंदो, महीने खां पोइ त जेके बि जीवन जा ॾींहं बाक़ी आहिनि, महीना बाक़ी आहिनि, पोइ त भैया ख़ूब ऐशो आराम जी ज़िंदगी हूंदी, पोइ त सभु ॾाढो सुठो हूंदो। महीने जी त ॻाल्हि आहे, केॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं संतनि जी सेवा लाइ महीनो न कढियोसीं त पोइ वरी केॾी असां बाक़ी सेवकाई या सेवक ठहियासीं। चओ हरे राम। तव्हांखे ख़बर आहे असां अहिड़ी अहिड़ी जॻहियुनि ते वेंदा आहियूं, अहिड़नि अहिड़नि संतनि जा असांखे दर्शन थिया आहिनि जिन जी सेवा में कुझु प्रेमी प्यारा उन्हनि जा सेवक पंहिंजो सभु कमकार छॾे, घर परिवार छॾे सेवा में हूंदा आहिनि। ऐं ईअं न सम्झिजो कि उहे ग़रीब गुरबा हूंदा वीचारा, निर्धन हूंदा, जिन खे धन जी कमी हूंदी, उहे वॾा वॾा शाहूकार बि पंहिंजा कम छॾे करे ऐं संतनि जी सेवा में लॻल पिया हूंदा आहिनि। ऐं हिकु ॿ ॾींहं न असां वटि वरसीअ में जीअं 3 ॾींहं ईंदा आहिनि, उहे बि न, महीना महीना वञी करे सेवा कंदा आहिनि। चओ हरे राम। हिकिड़े असां सेवादारी सां मिलियासीं, उन खां पुछियोसीं पंहिंजे गुरू दर जी उहो सेवा कंदो आहे, भाई कीअं आहे तव्हांजो रूटीन? त उहे ॿिए शहर रहंदा आहिनि, उन्हनि जा गुरू ॿिए शहर रहंदा आहिनि, ॾाढो परे, 8-10 कलाकनि जो सफ़र हूंदो, 15 कलाकनि जो सफ़र हूंदो लॻभॻि उनजे शहर खां उनजे गुरूअ जे शहर जो। पर भाई कीअं सेवा, हमेशह तव्हां संतनि सां गॾु रहंदा आहियो? त हिकिड़े माण्हू ॿुधायो, चई साईं 11 महीना गुरूअ सां गॾु हूंदो आहे। मां घर परिवार चई महीनो वेंदो आहे बसि साल में, उहो बि हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, भाई परिवार आहे, पूरा ॿार आहिनि, सभु आहिनि, त उन्हनि सां निभाइणो आहे, रिश्तो त उहो बि निभाइणो आहे। बाक़ी 11 महीना चई गुरू दर ते रही करे सेवा कंदो आहे। ऐं करोड़पति माण्हू, चओ हरे राम, करोड़पति माण्हू उहे, ख़ूब पैसे वारा, भॻवान जो ॾिनल। मां त ईअं थो सम्झा उन्हनि खे इन सेवा जे बदिले ई मिलियो हूंदो सभु। चओ हरे राम। कहिड़ी भावना आहे उन्हनि जी। 11 महीना उनजो वस हले त 12 ई महीना, हे त उन्हनि खे गुरुनि मोकल ॾिनी आहे कि न भैया कुझु समय वञी करे घर हार बि ॾिसी अचो, सभु कमकार बि ॾिसी अचो, वरी पोइ अची वञो सेवा में। अहिड़ा बि आहिनि। चओ हरे राम। ऐं हिते कंहिंखे चओ भैया 2 ॾींहं तोखे कढणा आहिनि, सेवा में पहुचजां, कर्फ्यू लॻी वञे, हुनखे लॉकडाउन थी वञे जीवन में। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। 2 ॾींहं चओ त 20 कम यादि अची वेंदा, मूंखे हे बि करिणो आहे, मूंखे हो बि करिणो आहे। सोचो धन्य आहिनि उहे सेवक जेके सभु कुझु छॾे करे पंहिंजे प्रभुअ जे लाइ, पंहिंजे सतगुरनि जे लाइ समय कढनि था। राजा महीनो त तोखे रहणो पवंदो भाई। राजा चयो ठीकु आहे साईं, मां तयारु आहियां, मां महीनो रहंदुमि। सभिनीनि खे मोकल ॾिनई, साधारण वेशभूषा पाए आयो। संतनि हिकिड़ो आसन लॻायो, आसन लॻाए करे चयूं राजा हिते वेह। हिकिड़ी माला ॾिनी, तुलसी माला जाप करण वारी, चई पकड़, हे तुंहिंजो हथियार अथई भाई। कन में वञी करे राम नाम जो मंत्र ॾिनो। चओ हरे राम। पहिरियों इहो मंत्र सिद्ध कर, भजन कर, भक्ति कर। मां तोखे ख़ाली समय बि ॾींदुमि, तोखे चक्कर लॻाइणो आहे, ॿाहिरि वञी चक्कर लॻाया, नदीअ में सनानु करे आ, फल फूल आदि खाई आ, बुख लॻई त मां भोजन ॾींदुमि, प्यास लॻई मां तोखे जल ॾींदुमि। पर नियम सां रोज़ तोखे 4 कलाक वेही करे हिते भजन करिणो आहे, ये नाम जपणो आहे। इहो नाम सिद्ध कर, पोइ तोखे छा मिलंदो? उहो विद्या मिलंदी। कहिड़ी? जेकी लोह खे सोन करे। राजा त ख़ुशि थी वियो, चई कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हे त महिनत जो कोई कमु आहे कोन, 4 कलाक त वॾी ॻाल्हि न आहे। वेठो राजा बि जीअं तीअं करे 4 कलाक रोज़ कढे, नाम जपे, राम नाम मंत्र जाप करे, राम 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 राम, माला खणी जाप करे, राम 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 राम। हिकु ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं, संतनि ॾिठो भैया लालची त पको आहे, हाँ लालच में आयो आहे, पर 4 कलाक उथे कोन थो, बराबरि नाम जपे थो। जपंदो रहियो, राम राम राम, सीताराम सीताराम सीताराम, भजन कंदो रहियो, भजन कंदो रहियो। विच विच में संतनि जी अची करे सेवा करे, पंहिंजो पाण हुनखे मन थियण लॻो कि संत वीचारा वेठा आहिनि, थकिजी पिया हूंदा, वञी करे चरण दॿाइण लॻो। पर नाम हले, राम 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 राम। वॾी कृपा हुन ते। हफ़्तो गुज़रियो त जेके वीचारा श्रद्धालु संतनि जो दर्शन करण अचनि, उन्हनि जी बि सेवा करे, हिक हिक जी चप्पल खणी करे साफ़ करे पंहिंजे मथे ते रखे ऐं सही जॻह ते जमाए करे वरी राम 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 मंत्र जाप करे। हफ़्तो 10 ॾींहं कीअं गुज़री विया, 15 ॾींहं ख़बर ई न पई। संत ॾिसनि भैया हिनखे त रंग थो लॻे, हाँ हिनखे त बढ़िया मौज थी अचे राम नाम में, एॾो जल्दी त कंहिंखे बि मौज न अचे, ॾाढो मुश्किल सां नाम में मन लॻंदो आहे, पर हे त ॾाढे उमंग उत्साह में आहे। महीनो गुज़रियो, ख़बर न पई। चओ हरे राम।
महीनो गुज़रियो, राम नाम जपंदे जपंदे ख़बर ई न पई। हाणे त उन ते एॾी कृपा थी वई, जेॾी महिल मंत्र जाप करे त अखियुनि मां आंसू अचनि, मुख में नाम राम 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 ऐं अखियुनि में आंसू। ये वॾी दुर्लभ अवस्था उनजी थी वई। महीने खां पोइ संत पाण आया उन वटि, चयो कीअं भाई भजन हले थो? जी साईं तव्हांजी कृपा। तू कुझु भुलिजे त नथो भाई? संत पाण था चवनि, तू कुझु भुलिजे त नथो? चई न साईं, मां त शायदि मां भुलिजां थो। छा? चई अॼु कलाक घटि कयो आहे राम नाम। अरे इहो न भाई, ॿियो बि यादि कर, कुझु भुलिजे त नथो? चई ॿियो कुझु त यादि ई नथो अचे। तव्हां अहिड़ो राम नाम में जादू ॾेई छॾियो आहे राम नाम जो, मूंखे त ॿियो कुझु यादि नथो अचे। अरे यादि कर, यादि कर, ठीकु महीनो पहिरियों तूं आए? हा यादि अची वियो साईं, महीनो पहिरियों आयुमि बराबरि। छाजे लाइ आए? छाजे लाइ आयो भाई? विद्या सिखण। कहिड़ी? लोह खे सोन करण वारी। हा 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 साईं, यादि आयो, यादि आयो। चई पोइ महीनो त अॼु पूरो थियो भाई, तोखे उहा विद्या न सिखणी आहे? तोखे लोह खे सोन न ठाहिणो आहे? असांखां न ॾिसणो अथई भाई कीअं असां लोह खे सोन ठाहींदा आहियूं? अखियुनि में आंसू अची विया। चई बाबा ॾिसी त वरितो कि लोह खे सोन कीअं ठाहिबो आहे। चई मतिलबु मां न सम्झुमि। चई तव्हां ठाहे त छॾियो, हिन लोह खे तव्हां राम नाम ॾेई करे सोन ई त बणाए छॾियो। संत मुस्कुराइण लॻा। चई छा थो चए भाई? चई हा सही त चवां थो, इहा ई त सची विद्या तव्हां वटि आहे न। संत मुस्कुराइण लॻा। चयूं हा भाई, इहा ई सची विद्या आहे कि लोह जहिड़ो स्वभाव बि कंहिं इंसान जो छो न हुजे, पर कंहिं संत जो स्पर्श थी वञे, जीवन में कोई संत महात्मा अहिड़ा सच्चा दरवेश अची वञनि जेके प्रभुअ जो सच्चो नाम ॾेई छॾनि, त उहो लोह खे बि सोन बणाए सघंदा आहिनि। चओ हरे राम। अहिड़ी कृपा करे सघंदा आहिनि। हाणे त राजा कॾहिं वापसि ई न वियो। मंत्री आया उन्हनि वटि कि बाबा तूं महीनो चई वई राजा साहिब, हाणे वापसि त हलो। चई न न, मुंहिंजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे राज गद्दी ॾियो, उन्हनि खां जेको बि आहे राजाई करायो, मां त हाणे बसि भजन कंदुमि, राम नाम जाप कंदुमि। चओ हरे राम। अहिड़ो उनखे आनंद अची वियो भक्तीअ में भाई। चओ जय श्री कृष्ण। कि लोह जहिड़ो स्वभाव बि स्वर्ण सोन बणिजी सघंदो आहे प्रभुअ जे पावन नाम सां। श्री कृष्ण गोविंद।